असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे जो ही जो सिंधियत संघर्ष जो काउंसलर असांजो पहिरीं प्यारो दोस्त हरिलाल सिंह असां सां गॾु आहे ऐं असांजा महिमान आहिनि चवंदासीं त स्टेज ते अचनि ऐं कुझु असांखे अगर सुखी मती सरकार जी देर सां मरणा अॻे जेको आहे से मरी थिया बाद हूंदा से हयात जीअण आगे जेकी आहे थोरो ॻाल्हाईंदुसि तमामु घणी तकलीफ़ थी वई आहे गर्मी त आहे पर उन गुफ़्तगू जो जेको मौज़ू हूंदो जेको उनवान हूंदो जिते ख़तमु थींदी उहो इहो आहे त अली गौर सुंदो ज़िंदा आहे। थोरनि वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं सुवारियुनि जा एतिरा बंदोबस्त कोन आहे ॻोठनि जा मुक़ाम परे थींदा हुआ पोइ घणो भाङे काछे वारी साइड सां लाश बि उठ ते खणणो पवंदो माण्हू ईंदा हुआ। हिकिड़े जनाज़े सां दोस्त विया ते पोयां इहो हाणे बि कोन्हे जो जेके दोस्त हलनि था मुक़ाम ताईं उहे ज़बानी जूं ॻाल्हियूं या कचेरे कंदा उन ते ॾींहुं हूंदो ॻाल्हाईंदा पग पुटाईंदा हलो हिकिड़े पासे में ॿिए खां पुछिया जिते ख़बर भला मरी वियो या जहिड़ो आहे ॾिसी थो लाशो खयां था हलूं मरी वियो वरी हिन पासे खां पुछी जिते ख़बर भला मरी वियो या जहिड़ो आहे हुन चयो जहिड़ो आहे हुन ॿुधो हुनखे दोस्त थी पई मोटी आहे दफ़न करी तॾहिं ते वेठा तूं साईं ॾाढो पूरो ई मां हुनखे सच चयो मरी वियो तो वरी कीअं चयो जहिड़ो आहे मुंहिंजो त ॻाल्हि इहा आहे त हू औलादी आहे नेक ऐं साले औलाद आहे हुनजो ऐं जेसि ताईं उहो आहे उहो ज़िंदा आहे। असां यकीन था रखूं त अली गौर सुंदो ज़िंदा आहे जो हुनखे पुछां हुनजो पोयां हुनजो औलाद साले बि आहे फरमान बरदार बि आहे ऐं हुनजे प्रोग्राम जी पैरान सां हुन रस्ते खां आहे शुक्रगुज़ार आहियां आदमी संगत जो जिन असांखे एज़ाज़ ॾिनो महिमान जी हैसियत सां। असल में आउं हिन प्रोग्राम जो महिमान खां वधीक मेज़बान हुआ पोइ इन करे साईं नूनो वेठो आहे। असीं बेसिकली सभु शादण जा सूमर आहियूं जेके पाण में खटरी सूमर आहियूं असांजी केरु साॻी आहे असांजो सिलसिला कड़ियूं माइटियूं सभु गॾु आहिनि ऐं असीं अज़ीज़ आहियूं भाइटी में रहिया आहियूं आया विया आहियूं अञा ताईं असां कमु कयूं था। हे जॾहिं अली गौर जी हिते ॻाल्हि ॿुधीसीं त मां संदसि घर ॾे हिते वियुसि त तॾो हूंदो दुआ घुरे वञूं पर छा वञो जॾहिं हिननि जी अमड़ वफ़ात करे वई त इहा गर्मी जी मौसम हुई ऐं हिननि घिटी में हिकिड़ो टेंट लॻायो पर उते बि माण्हू वेही न पियो सघे पोइ निसार गौर शइ जा वञी नज़र कई त न मुंहिंजो जेको घर फिश पॉइंट ते आहे उते दोस्त महिमान सुठा ईज़ी फेल कंदा ओॾे ई तरह कई वरी उतां ख़बर पई पोइ वरी मां ओॾे वियुसि ऐं असांजी मिलत जेका गमगुसारी हुई अॼु बि मुंहिंजे का बि ख़्याल में कोन्हे छो त आदमी संगत दादू मुतारिद तरीन शाख आहे सिंध जी पर हिन जी गॾिजाणी जो जेको इमेज आहे दस्तूरी गॾिजाणी जो घणे भाङे जुमे ते थींदी आहे। अॼु जुमो कोन हो हेॾे ख़्याल बि कोन हो पर साईं ताब जे भाउ जे वफ़ात ते तहज़त लाइ आयो उते आहे जो ख़बर पई त मां ऐं साईं बि इहे चयो त हुनखे चयो आहे त 5-10 मिंट असांखे ॾिजो हाणे तव्हां दुआ घुरी आहे घड़ी सां वेहूं था चाणी घुरऊं था चाहूं पियूं था पोइ मां वरी घणो करे ओॾे वरी दोस्तनि सां आहे कमिटमेंट मज़ीद तो सां पोइ कचहरी कोन कंदासीं दुआ घुरी चाह तुंहिंजी कोन था कयूं थधो तुंहिंजो कोन था कयूं ॻाल्हि तो कई अली गौर जे ताज़ती प्रोग्राम जी हाणे हल थोरी गॾिया साल
इहो सभु कुझु ॾिसी ऐं पोइ आयासीं। आदमी संगत दादू कुझु सेक्रेटरी ईअं न त सभिनी सेक्रेटरियुनि खे संगम पर आदिल सकीरानी, वज़ीर मंगी, रजब आज़ाद, सजाद अहिड़ा ॿ नाला जिन बाक़ाइदे ऐं बाज़ाब्ता सिंधियुनि संगत खे सरगर्म रखियो आहे ऐं परवान थियण में वॾो किरदारु आहे। हीउ दोस्त लोक कुमार सेक्रेटरी थी आयो, असां खे मुबारकूं दोस्तनि ज़रिए ॾिनियूं। अॼु पहिरियों रूबरू मिलिया ग्रुप सेक्रेटरी थियण खे मुबारकूं ॾिना। और उन खां वधीक अहिड़े गर्मी, अहिड़े ज़ुल्म में, काढ़े में, अहिड़ी हिकिड़ी बंदि जॻह में ॿ सबब आहिनि जो असां हिन महिल ताईं मौजूदु आहियूं ऐं सिंधियत जी संगत दादू 60% मौजूदु आहिनि प्रोग्राम में। हिकिड़ो त अलीगढ़ जी पंहिंजी जाखोड़ी जिदोजहदी ऐं जेको पंहिंजी कमिटमेंट हुई, कमिटेड माण्हू हर गॾिजाणी में हुजणु, हर प्रोग्राम में हुजणु, हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो हीउ जेको उमेद अफ़ज़ा सेक्रेटरी आहे, असांजो हिन जा पंहिंजा जेके तयारु अथनि, असीं सभु हिते पंहिंजे विषम साथी खे यादि करण लाइ मौजूदु आहियूं ऐं एतिरे टाइम ताईं हीअ शिकायत कोन थो कयां, हक़ीक़त जी बहन थो कयां। हीउ जेको पखो आहे या हू पखो आहे, इहो हुजणु असांजे पासे खपे हा। हेॾो जेके बंदि आहियूं, का हवा जी दरी कान्हे, होॾो त खुलियल आहे, कुझु थोरी घणी हवा अचे थी, ॾाढी घणी। हाणे मां हिते बाक़ाइदे थड़कां पियो, पोइ मां उथी वियुसि होॾे ऐं इहा जेका महफ़िल आहे उनजे आदाब जे ख़िलाफ़ आहे, मां सॉरी कयां थो, पर जेकॾहिं घड़ी थोरा न कयां त मां बीह कोन सघां। हाणे आदमी संगत दादू खे जस आहे, हितां मां शुरूआत कंदुसि त असां शादर जा सूमरा ॿ ॻाल्हियूं असां में आहिनि, साईं वारा में वेठा असीं सुस्त तरीन माण्हुनि में बि शामिल थिया आहियूं, शुमार थींदा आहियूं ऐं मुतहरक तरीन माण्हुनि में बि शामिल आहियूं। सुस्त जहिड़ा थियासीं ऐं जेके रहिया उन्हनि को घर जो कमु बि कोन्हे पुॼियो, भली को ॿियो करे अचे, बाक़ी न। ऐं वरी जेकॾहिं मुतहरक थियासीं न त पोइ साईं अलीगढ़ वांगुरु थींदा आहियूं। छा बि थी पए ओसिताणी इन जिदोजहद में रहणो आहे। जेसि ताईं सवेरे हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई, साईं नूर मोदी साहिब जेसि माना जेसि ताईं उहा शइ खटिजे न, उते को मकान या उहो माग हादसो न कजे, तेसि ताईं मुतहरक रहंदा। पोइ साईं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते ईअं मुतारिक हो। सहाफ़त में अचणु हुनजो शऊरी फ़ैसिलो हो। हिकिड़े मिलियो कचहरी में विझी असां ॻाल्हि ॿुध, हुणे मैं दादू जी सहाफ़त घड़ी या सुठा किथे ऐं ॾेखियां त हुन कीअं थींदी आहे। पोइ मूं ॾिठो को ख़बरनि ते महफ़ूज़ न रहियो। हुन करंट इशूज़ ते सभु दोस्तनि ॻाल्हि कई त वैराइटी, वाक़ई वैराइटी माना मुख़्तलिफ़ इशू, मुख़्तलिफ़ मौज़ू, पर हिकिड़ी क्वालिटी बि हुई जेका दोस्तनि ॻाल्हि न कई। रुगो माना वैराइटी न, पर क्वालिटी बि। ऐं उहा जीअं असां शाइरनि में हूंदो आहे, ॿिनि सिटुनि जे शेर में सफ़ा जान सॼे जी ॻाल्हि करे वेंदा आहियूं। हू कालम मुख़्तसर लिखंदो, पर उन में समझ समायल हूंदो। ॻाल्हि टू द पॉइंट शुरू खां वठी आख़िर ताईं हूंदी, इहो जेसि ताईं पंहिंजो मौक़ो हुनजो ज़ाहिर न थींदो। पर तव्हां ॾिसंदो ऐं हुनजो जो शौक़ु या हिन सां इश्क ने पंहिंजे आवाज़ खे पुॼाइण जो, इन हथ में बि ॾिठोसीं त कालम छपियल, फोटो कॉपी थियल, असां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में वियूं। घणो करे उस्ताद बुखारी जी वरिसी या को ॿियो दादू जो प्रोग्राम, पोइ खणी अचे सभिनी खे कापी कापी ॾेई ॾिठो त माना मतां अख़बार में न पढ़ी हुजे या उहा अख़बारनि खे न पहुती हुजे त हेॾे हथनि हथ में पढ़नि त अहिड़ी को शइ आहे। हिकिड़ो इश्क कंदड़ पंहिंजे समाज सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी धरती सां, पंहिंजे अदब सां हिकिड़ो कमिटेड माण्हू हो। असां जीअं तरह बेटा जो बेत पढ़ियो, ॿियो बेत बि साईं जी ज़िंदगी सां ठहियल हो, लतीफ़ हो हुयो त जां जां हुई जेरी विरची न वेठी, वञी भूए पेठी सारी लॻे सघे। असां साईं खे कॾहिं ख़ामोश वेही रहण वारो न ॾिठो। पछाड़ी जेका ॻाल्हि थी सघे, लाल फेरो असां ॻाल्हि कई ओॾे ई तबी, हाणे पछाड़ी वारी पीरियड में तबियत सही न हुई,
एतिरो उमिरि कोई ताक़त न हूंदी पर हुनजी कमिटमेंट ई हू उते अची निकितो कहिड़े बि ॾुखी जॻह ते वॾे पंध ते तव्हां प्रोग्राम कयो उते अची निकिरे ऐं वरी टाइम जो पाबंद घणो करे सभिनी खां अॻु में अचे जो ई प्रोग्राम कयूं असांखे ख़बर आहे त 5 बजे प्रोग्राम रखंदासीं त 6 बजे दोस्त ईंदासीं रवाज पइजी वियो पर असां रखूं सम्झूं त 5:15 बि कोन था हली घुरायो आहे माना हिकिड़ो पंक्चुअल माण्हू हिकिड़ो ज़िमेवार माण्हू ऐं अहिड़ी ज़िंदगी जेको गुज़ारे थो माना मिसाल ई करे थो असां वटि हिकिड़ो सिंबल आहे हिकिड़ो आइडियल आहे असां अलीगढ़ त पंहिंजो वारो वॼाए पियो पर हुनजे कैरेक्टर खे असां सिंबल असां हिकिड़ो आइडियल बणाए सघूं था त जेकॾहिं पंहिंजे क़ौम सां सचो रहणो आहे पंहिंजी ॿोली जी ख़िदमत करणी आहे पंहिंजे अदब खे परवान चढ़ाइणो आहे ऐं पंहिंजी सहाफ़त में सच जे उसूल ते क़ाइमु रहणो आहे ऐं हरफनि जी हुरमत लफ़्ज़नि जे तक़दुस खे बहाल रखिणो आहे त अलीगढ़ सूमरे जी ॾसियल वाट ते हलणो पवंदो ऐं असां सही नमूने सां जेका भेट आहे या सलाम आहे उहो बि हुनखे इन तरीक़े सां ॾेई सघूं था त असां सभई सिंधियत जी संगत जा घण घुरा ऐं ख़ैरखात थियूं सभिनी सां जीअं सूफ़ी सर ॻाल्हि कई त हुयो हुन तुरजो पर अची मुंहिंजे प्रोग्राम में वेठो सभिनी सां गॾु हुजूं त उहे बाबा साईं चयो हिकिड़ो सराइकी ॿोल हो त केरु असांजे हाल दावा को हाल कणो बेहाल थियोसीं पल च खिलंदे पल च रोंदे बिना दिलि खे बाल थियोसीं हाणे उन में मिसरो हो त शिया सुनी मूल न ॼाणूं वहम जाए तूल न ॼाणूं इश्क इमामी भूल न ॼाणूं